बेशक दर्दन भरी कहानी करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी जिए मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी कूड़ा लिखन पया खत अच तू हुसैन हेडे कूड़ा लिखन पया खत अच तू हुसैन हेडे कूड़न लिखियो खतन में आता असां तोले धोखो रखी दिलन में तिन हर चिट्ठी उमानी जी मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी जी मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी खत पढ़ंदे नेठ राही थी पियो हुसैन प्यारो कूफे दे थियो रवानो अज़मत ऐं शान वारो खत पढ़ंदे नेठ राही थी पियो हुसैन प्यारो कूफे दे थियो रवानो अज़मत ऐं शान वारो पुट सौट गॾो हा भार न्याणियूं ऐं हर कराणी जी मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी करबल में जिए जो पहुता लश्कर हो ज़ालिमन जो इब्ने ज़ियाद ज़ालिम अगवान हो उनन जो करबल में जिए जो पहुता लश्कर हो ज़ालिमन जो इब्ने ज़ियाद ज़ालिम अगवान हो उनन जो सैयद जे सथ ते हर हिक तलवार पंहिंजी ताणी जी मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी टे शर्त क्या पो सैयद पोइ ते छॾियो वञा मां छॾियो यज़ीद ॾेया इस्लामी सरहदुन सां टे शर्त क्या पो सैयद पोइ ते छॾियो वञा मां छॾियो यज़ीद ॾेया इस्लामी सरहदुन सां अहिड़ी अबुल कलाम वादिह लिखी आखाणी अहिड़ी अबुल कलाम वादिह लिखी कहानी जी मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी मोटणो नकी ॾियनि पिया अॻिते नकी छॾियाऊं इस्लामी सरहदुन ते पहुचणो नकी ॾिनाऊं केॾो ही ज़ुल्म थियो आहे रोए थी दिलि निमाणी जी मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी आले नबीअ जे रत सां मैदान ला लुकियो वियो मैदान करबला जो रंगीन खून सां थियो आले नबीअ जे रत सां मैदान ला लुकियो वियो मैदान करबला जो रंगीन खून सां थियो सैयद जे साथ जे लए राणो न हुई कराणी जी मुँह पढ़ी कहानी आयो अखिल में पानी पुटड़ा ऐं सौट भावर तोड़े कुठा व्या खादिम
सैयद चयो तॾहिं भी तोखे न मञबो ज़ालिम पुटड़ा ऐं सौट भाउर तोड़े कुठा विया ख़ादिम सैयद चयो तॾहिं भी तोखे न मञबो ज़ालिम सैयद सां विढ़ंदड़नि जी हुई सोच ज़ालिमाणी सैयद सां विढ़ंदड़नि जी हुई सोच ज़ालिमाणी जीअं मूं पढ़ी कहानी आयो अखियुनि में पाणी करबल जे आहे बेशक दर्दन भरी कहानी जीअं मूं पढ़ी कहानी आयो अखियुनि में पाणी मैदान जंग जे में ज़ख्मी नमाज़ में थियो शहजाद सुहिणो आहे मुर्शिद हुसैन मुंहिंजो मैदान जंग जे में ज़ख्मी नमाज़ में थियो शहजाद सुहिणो आहे मुर्शिद हुसैन मुंहिंजो सजदे में आ शहादत हज़रत हुसैन माणी सजदे में आ शहादत हज़रत हुसैन माणी जीअं मूं पढ़ी कहानी आयो अखियुनि में पाणी करबल जी आहे बेशक दर्दन भरी कहानी जीअं मूं पढ़ी कहानी आयो अखियुनि में पाणी।